ओम शांति। अॼु मिले तारीख़ आहे 21/6/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे स्मृति आई कि असां 84 जन्मनि जो चकर पूरो कयो आहे। हाणे असां वेंदा आहियूं पंहिंजे घर शांतिधाम। घर वञण में बाक़ी थोरो समय आहे। प्रश्न आहे जंहिं ॿारनि खे घर हलण जी स्मृति रहंदी आहे उन जी निशानी छा हूंदी? उत्तर आहे उहे ई हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे उहे बि न ॾिसंदा। उन्हनि खे ॿेहर जो वैराग्य हूंदो। धंधे धोरी में रहंदे बि हल्का रहंदा। हेॾे होॾे जरमुई जगमुई जी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय बर्बादु न कंदा। पंहिंजे खे हिन दुनिया में महिमान सम्झंदा जो पंहिंजे खे जेके घर हलण जी स्मृति हूंदी। ओम शांति। सिर्फ़ु तव्हां संगम युगी ब्रह्मण ॿार ई ॼाणंदा आहियो कि असां थोरो समय जे लाइ हिन पुराणी दुनिया जा महिमान आहियूं। तव्हांजो सचो घर आहे शांतिधाम। उन्हनि खे ई मनुष्य ॾाढो यादि कंदा आहिनि। मन खे शांती मिले, परंतु मन छा आहे, शांती छा आहे, असांखे मिलंदी किथां खां कुझु बि सम्झंदा न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे पंहिंजे घर वञण लाइ बाक़ी थोरो समय आहे। सॼी दुनिया जा मनुष्य मात्र नंबरवार हुते वेंदा। उहो शांतिधाम ऐं इहो आहे दुखधाम। इहे यादि करणु त सहज आहे। कोई बि ॿुढे हुजे या जवान हुजे इहे त यादि करे सघंदा आहिनि। इन में सॼी सृष्टि जो ज्ञान अची वेंदो आहे। सॼी डिटेल बुद्धि में अची वेंदी आहे कि उहो असांजो शांतिधाम ऐं इहो दुखधाम ऐं अचण वारो आहे सुखधाम। दुखधाम, शांतिधाम, सुखधाम। है न। हाणे तव्हां संगम ते वेठा आहियो, इहे बुद्धि में रहंदो आहे असां वञूं था शांतिधाम। ड्रामा प्लान अनुसार इहे बुद्धि में रहण सां तव्हांखे ख़ुशी थींदी, स्मृति रहंदी। असांखे पंहिंजे पूरे 84 जन्मनि जी स्मृति आई। उहो भक्ति मार्ग अलॻि आहे, इहे ज्ञान मार्ग अलॻि आहिनि। ज्ञान मार्ग जी ॻाल्हियूं, भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं अलॻि अलॻि आहिनि। बाप सम्झाइनि था मिठे ॿार हाणे पंहिंजो घर यादि ईंदो आहे। केतिरो ॿुधंदा रहंदा आहियो, एतिरी ढेर ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। हिकु इहे ई आहे कि अञा असां शांतिधाम में वेंदासीं, पोइ सुखधाम में ईंदासीं। बाबा आया ई आहिनि असांखे पावन दुनिया में वठी वञण लाइ। सुखधाम में बि आत्मायूं सुख शांति में आहिनि। शांतिधाम में सिर्फ़ु शांति ऐं शुद्ध आहिनि। हिते त ॾाढो हंगामो आहे। हिते मधुबन सां तव्हां वेंदव पंहिंजे घर त बुद्धि में जरमुई जगमुई पंहिंजे धंधे आदि तरफ़ हली वेंदव। हिते त उहो झंझट न रहंदो आहे। तव्हां ॼाणंदा असां आत्मा आहियूं ई शांतिधाम जी निवासी। हिते असां पाठधारी ठहिया आहियूं। ॿियो कोई खे पतो न आहे कि असां पाठधारी कीअं आहियूं। तव्हां ॿारनि खे ई बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि। कोटनि में कोई पढ़ंदा आहिनि, सभु त न पढ़ंदा न। तव्हां हाणे केतिरा समझदार ठहींदा आहियो। पहिरियों बेसम्झ हुयो, हाणे त ॾिसो लड़ाई झगड़ो आदि केतिरो आहे। इन्हनि खे छा चईंदासीं? असां आपस में भाउ आहियूं। उहो भुलिजी विया आहिनि। भाउ कॾहिं हिक ॿिए जो खून न कंदा आहिनि। हा, खून कंदा बि आहिनि त सिर्फ़ु मिल्कियत जे लाइ। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां हिकु बाप जे ॿार भाउ आहियूं। तव्हां प्रैक्टिकल में सम्झंदा आहियो असां आत्माउनि खे बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ असांखे पढ़ाईंदा आहिनि। छोजो उहो ज्ञान सागर आहे न। हिन पढ़ाई खे ॿियो कोई बि न ॼाणंदा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा ई स्वर्ग जो रचयिता आहे।
सृष्टि के रचण वारो न आहे, सृष्टि त अनादि आहे ई, स्वर्ग के रचण वारो चईंदासीं। हुते कोई ॿियो कोई खंड ई न हूंदो, हिते त ॾाढा खंड आहिनि। हिते त ॾाढा खंड आहिनि। कोई समय हुयो जबकि हिकु ई धर्म हुयो, हिकु ई खंड हुयो। पुठियां पोइ वैराइटी धर्म आया। हाणे ॿुधी में वेंदो आहे कि वैराइटी धर्म कीअं ईंदा आहिनि। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म वारा ईंदा, असांजो धर्म ईंदो न, पवित्रता सुख शांति जो धर्म ईंदो। सनातन धर्म बि हिते चईंदा आहियूं, परंतु अर्थ त कुझु न सम्झंदा आहिनि। तव्हां सभु आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियो, सिर्फ़ु पतित ठही विया आहियो। सतो प्रधान खां सतो रजो तमो थींदा विया आहियो। तव्हां सम्झंदा आहियो आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियूं। असां ॾाढा पवित्र हुयासीं, हाणे त पतित ठही आहियूं। तव्हां बाप सां वरसो वरितो हुयो पवित्र दुनिया जा मालिक ठहिण जो। सम्झंदा आहियो असां पहिरियों पवित्र गृहस्थ धर्म जा हुयासीं। हाणे ड्रामा प्लान अनुसार रावण राज्य में असां पतित प्रवृत्ति मार्ग जा ठहिया आहियूं। तव्हां ही पुकारदा हुयो, हे पतित पावन असांखे सुखधाम में वठी हलो। कल्ह जी त ॻाल्हि आहे, कल्ह तव्हां पवित्र हुयो, अॼु तव्हां अपवित्र थी विया आहियो। अपवित्र ठही पुकारदा आहियो। आत्मा पतित थी वई, आत्मा पुकारदी आहे बाबा अची करे असांखे वरी खां पावन ठाहियो। बाप चईंदा आहिनि हाणे इहा अंतिम जन्म पवित्र ठहो, पोइ तव्हां 21 जन्मनि जे लाइ ॾाढा सुखी थी वेंदव। बाबा त ॾाढी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, बुरी चीज छॾाईंदा आहिनि। तव्हां देवता आहियो न, तव्हां देवता हुयो, हाणे वरी ठहिणो आहे, पवित्र ठहो। केतिरो सहज आहे, कमाई ॾाढी भारी आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे, शिव बाबा आया आहिनि, हर 5000 वर्ष पोइ ईंदा आहिनि। पुराणी दुनिया खे नयो दुनिया ठाहींदा आहिनि ज़रूरु। ये कोई नई ॻाल्हि न आहे। शास्त्रनि में कलयुग जी आयु ॾाढी लंबी करे छॾी अथनि। ये सॼी भावी ड्रामा जी आहे। बाबा चवनि था हाणे तव्हां ॿार पापनि सां मुक्त थियण जो पुरुषार्थ कंदा आहियो। ध्यानु रहे हाणे कोई पाप न थिए। देह अभिमान में अचण सां ई पोइ ॿिया विकार ईंदा आहिनि, जंहिंसां पाप थींदो आहे। इन करे भूतनि खे भॼाइणो पवंदो आहे। दुनिया जी कोई बि चीज़ में मोह न हुजे, हिन पुराणी दुनिया सां वैराग्य हुजे। भल ॾिसंदा आहियो पुराणे घर में रहिया पिया आहियूं, परंतु बुद्धि नई दुनिया में लॻल आहे। जॾहिं नए घर में वेंदासीं त नए खे ई ॾिसंदासीं न। जेसि ताईं पुराणो घर ख़तमु थिए तेसि ताईं अखियुनि सां पुराणे खे ॾिसंदे हुए यादि नए खे करिणो आहे। कोई बि अहिड़ो कमु न करिणो आहे जो पोइ पछताइणो पए। अॼु फलाणे खे दुख ॾिनो, इहो पाप कयो, बाबा सां पुछी सघंदा आहियो बाबा इहे पाप आहे, गुटको छो खाइणो खपे? पुछंदव न त गुटको खाईंदा रहंदव। बाबा सां पुछंदव त बाबा झटि हल्को करे ॾींदा। ॾाढा भारी आहियो, पापनि जो बोझ ॾाढो भारी आहे। 21 जन्म पोइ पापनि सां हल्को थी वेंदो। जन्म जन्मांतर जो सिर ते बोझो आहे, जेतिरो यादि में रहंदा हल्का थींदा वेंदा, है न। जेतिरो यादि में रहंदा ओतिरो हल्का थींदा रहंदा। खात निकिरंदी वेंदी ऐं ख़ुशी चढ़ंदी रहंदी। सत्संग में तव्हां ॾाढा ख़ुशि हुयव न, पोइ कमु थींदे थींदे सॼी ख़ुशी तव्हांजी गुम थी वेंदी आहे। सत्य खां वठी करे कलयुग ताईं हिन जर्नी में 5000 वर्ष लॻिया।
स्वर्ग सां नर्क अचण जी यात्रा जो हाणे पतो लॻियो कि असां स्वर्ग खां नर्क कीअं आयासीं। हाणे पोइ नर्क खां स्वर्ग में हलंदा आहियूं। पहिरियों शांतीधाम में हलंदासीं, बाबा सां गॾु पोइ स्वर्ग में ईंदासीं। 1 सेकेंड में जीवन मुक्ति। बाप खे पहचानो, बाबा आया त ज़रूरु, बाबा आया आहिनि त ज़रूरु असांखे स्वर्ग में वठी हलंदा न। ॿार पैदा थियो ऐं मिल्कियत जो मालिक ठही वियो, बाप जा ठहिया हो त पोइ न छो चढ़णो खपे, उतरणो छो खपे। तव्हां त वॾा आहियो न, बेहद बाप जा ॿार ठहिया आहियो त बेहद जी राजधानी ते तव्हांजो हक़ु आहे। इन करे गायना अतीन जे सुख पुछिणो आहे त गोपी वल्लभ जे गोप गोपियुनि सां पुछो। वल्लभ बाबा आहे, उन्हनि खां पुछो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे। कोई त झटि आपसमान ठाहे ॾींदा आहिनि। ॿारनि जो कमु ई इहो आहे, सभु कुझु भुलाए पंहिंजी राजधानी जी यादि दिलाइनि। तव्हां त स्वर्ग जा मालिक हुया, हाणे त कलयुग पुराणी दुनिया आहे, पोइ नई दुनिया थींदी। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में आहे कि हर 5000 वर्ष पोइ बाबा भारत में ई ईंदा आहिनि। उन्हनि जी जयंती बि मल्हाईंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा अची करे असांखे राजधानी ॾेई करे वेंदा आहिनि। स्वर्ग जी राजधानी, सुख जाते पवित्रता, सुख, शांती, ख़ुशी सभु हूंदी। पोइ यादि करण जी बाबा खे दरकार ई न रहंदी। पोइ जॾहिं भक्ति मार्ग शुरू थींदो तॾहिं असां यादि कंदासीं। आत्मा एॾा माल खाधा अथई त बाबा खे यादि कंदी न। बाबा पोइ अची करे असांखे शांतीधाम सुखधाम में वठी हलो, ईअं यादि कंदी। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो उहो असांजो बाबा आहे, टीचर बि आहे, गुरू बि आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जो चक्कर, 84 जन्मनि जो ज्ञान असांजी बुद्धि में आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जो चक्कर, 84 जन्मनि जो ज्ञान असांजी बुद्धि में आहे। अनगिनत बार 84 जन्म वरिता आहिनि ऐं वठंदा ई रहंदासीं। इन्हनि जो एंड कॾहिं थींदो न आहे। तव्हांजी बुद्धि में ई इहे चक्कर आहे। सुदर्शन चक्र घड़ी घड़ी यादि अचिणो खपे। सुदर्शन चक्र घड़ी घड़ी यादि अचिणो खपे। इहे मनमना भव आहे। जेतिरो पाप खे यादि कंदा ओतिरो पाप भस्म थी वेंदा। तव्हां जॾहिं कर्मातीत अवस्था जे समीप पहुचंदा त तव्हां सां कोई बि विक्रम न थींदो। हाणे थोरा थोरा विक्रम थी वेंदा आहिनि। संपूर्ण कर्मातीत अवस्था अञा थोरी ठही आहे। इहे बाबा बि तव्हां सां गॾु स्टूडेंट आहे न। ब्रह्मा बाबा पढ़ाइण वारो शिव बाबा आहे। भले इन्हनि में प्रवेश कंदा आहिनि, इहे बि स्टूडेंट आहे। इहे नई नई ॻाल्हियूं आहिनि। हाणे सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे सृष्टि चक्कर खे यादि, हाणे सिर्फ़ु तव्हां बाप खे ऐं सृष्टि चक्कर खे यादि करो। उहो भक्ति मार्ग या ज्ञान मार्ग, रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हुते केतिरा झांझ घंटा आदि वॼाईंदा आहिनि। हिते त सिर्फ़ु यादि में रहणो आहे। आत्मा त अमर आहे, अकाल तख्त बि आहे न। आत्मा त अमर आहे, अकाल तख्त बि आहे। हीअं न कि अकाल मूर्त सिर्फ़ु बाबा आहे, तव्हां बि अकाल मूर्त आहे। अकाल मूर्त आत्मा जो इहे भ्रुकुटी तख्त आहे। ज़रूरु भ्रुकुटी में ई वेहींदा, पेट में थोरी वेहींदा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां अकाल मूर्त आत्मा जो तख्त किथे आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि असां अकाल मूर्त जो तख्त किथे आहे।
ते मथे, है ना। अकाल मूरत आत्मा जो तख्त ते मथे आ। बाबा चईंदा आहिनि कि अमृतसर में अकाल तख्त आहे न, अर्थ कुझु न सम्झ आहिनि। महिमा अकाल मूरत आत्मा जी आहे। उन्हनि जे अकाल तख्त जो कंहिंखे पतो न आहे। हाणे तव्हांखे मालूम आहे तख्त त इहो ई आहे जिते वेही करे बाबा ॿुधाईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा जो तख्त। त आत्मा अविनाशी आहे, शरीर बि विनाशी आहे। आत्मा जो ई अकाल तख्त आहे, सदैव ई अकाल तख्त रहंदो आहे। इहे तव्हां सम्झंदा आहियो। उन्हनि पोइ उहो तख्त ठाहे करे नाम रखी छॾियो आहे। वास्तव में अकाल आत्मा त हिते वेठी आहे न। तव्हां ॿारनि जी ॿुधी में अर्थ आहे, एक ओंकार जो बि पोड़ी आहे न उन्हनि जी, हुनजो अर्थ बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। इन जो अर्थ तव्हां सम्झंदा आहियो। मनुष्य मंदरनि में वञी करे ॻाईंदा आहिनि अच्युतम केशव, अर्थ त कुझु न सम्झंदा आहिनि। इहे ई स्मृति कंदा रहंदा आहिनि अच्युतम केशवम। हाणे राम काथे, नारायण काथे। बाबा चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग आहिनि। ज्ञान त ॾाढो सिंपल आहे। कोई ॿियो ॻाल्हि पुछण खां पहिरियों बाबा ऐं वर्से खे यादि करिणो आहे। उहा महिनत कोई सां थींदी न आहे। ॿियो कोई ॻाल्हि पुछण खां पहिरियों बाप ऐं वर्से खे यादि करो। भूल उहा महिनत थींदी न आहे। ज्ञान ॿुधाइण खां पहिरियों बाबा ते निश्चय विहारियो। भुलिजी वेंदा आहिनि। हिकु नाटक बि आहे न, माया ईअं कंदी आहे, भॻवानु ईअं कंदो आहे। तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, माया तव्हांखे तूफ़ान लाहींदी आहे। माया जो फरमान आहे रुस्तम सां रुस्तम थी करे लड़ो। तव्हां सभु लड़ाई जे मैदान ते आहियो। ॼाणंदा आहियो इन्हनि में कंहिं प्रकार जा योद्धा आहिनि। कोई त ॾाढो कमज़ोर आहे, कोई मध्यम कमज़ोर, कोई त पोइ तिखा बि आहिनि। सभी माया सां युद्ध करण वारा गुप्त ई गुप्त अंडरग्राउंड आहिनि। उहो बि अंडरग्राउंड बॉम्ब जी ट्रायल कंदा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, पंहिंजी मौज जे लाइ सभु कुझु करनि था। तव्हां बिल्कुलु शांती में वेठा आहियो। उन्हनि जो आहे साइंस बि। कुदरती आपदायूं बि ॾाढियूं आहिनि। उन्हनि में त कोई जो वश हली न सघे। कुदरती आपदायुनि में हाणे कूड़ी बरसाति जे लाइ बि कोशिशि कंदा आहिनि। कूड़ी बरसाति पए त पोइ अनाज जास्ती थिए। तव्हां ॿार त ॼाणंदा आहियो केतिरी बि बरसाति पए पोइ बि नेचुरल क्लैमिटीज़ ज़रूरु थियणियूं आहिनि। मूसलधार बरसाति पवंदी पोइ छा करे सघंदा। इन्हनि खे चइबो आहे नेचुरल क्लैमिटीज़। सत्संग में इहे थींदो न आहे। हिते थींदो आहे जो पोइ विनाश में मदद कंदा आहिनि। तव्हांजी ॿुधी में आहे असां जॾहिं सत्संग में हूंदासीं त यमुना जे कंठे ते सोने जा महल हूंदा। यमुना जे कंठे ते सोने जा महल हूंदा। असां ॾाढा थोरा हुते जे रहण वारा हूंदासीं। कल्प ईअं ई थींदो रहंदो। पहिरियों थोरा हूंदा पोइ झाड़ वधंदो आहे न। हुते कोई बि गंदी चीज न हूंदी। हिते त ॾिसो चिड़िया बि गंद कंदी रहंदी आहे। हुते गंदगी जी ॻाल्हि ई न हूंदी। उनखे चइबो आहे हेवन। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां इहे देवता ठाहींदा आहियूं त अंदरि में केॾी ख़ुशी हुजणी खपे। माया रूपी जिन सां बचण लाइ बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿार हिन रूहानी धंधे में लॻी वञो। मनमना भव, बसि इन में ई जिन ठही वञो।
जिन जो मिसाल ॾींदा आहिनि न चई कमु ॾियो त बाबा बि कमु ॾींदा आहिनि न त माया खाई वेंदी। बाप जो पूरो मददगार ठहिणो आहे। अकेलो बाप त न कंदा न, बाप त राज्य बि न कंदा। तव्हां सर्विस कंदा आहियो, राजा ई बि तव्हांजे लाइ हा न। बाप चईंदा आहिनि मां बि मगध देश में ईंदो आहे, माया बि मगरमच्छ आहे। केतिरे महारथियुनि खे हप करे वेंदी आहे। इहे सभु दुश्मन आहिनि। जीअं मेंढक जो दुश्मन सर्प हूंदो आहे न, तव्हांखे मालूम आहे ईअं तव्हांजी दुश्मन आहे माया। बाबा चईंदा आहिनि न माया बि बाबा जी बेटी आहे। बाबा बि चईंदा आहिनि माया खे जोर सां तूफ़ान लाइ। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, स्वयं खे पापनि सां मुक्त करण जो पुरुषार्थ करणो आहे। स्वयं खे पापनि सां मुक्त करण जो पुरुषार्थ करणो आहे। देह अभिमान में कॾहिं न अचिणो आहे। हिन दुनिया जी कोई बि चीज़ में मोह न रखणो। स्वयं खे पापनि सां मुक्त करण जो पुरुषार्थ करणो आहे। देह अभिमान में न अचिणो आहे। हिन दुनिया जी कोई बि चीज़ में मोह न रखणो आहे। ॿियो आहे माया रूपी जिन सां बचण लाइ बुद्धि खे रूहानी धंधे में बिज़ी रखणो। माया रूपी जिन सां बचण लाइ बुद्धि खे रूहानी धंधे में बिज़ी रखणो आहे। बाबा जो पूरो मददगार ठहिणो आहे। वरदान आहे सर्व खज़ाननि खे समय ते यूज़ करे निरंतर ख़ुशी जो अनुभव करण वारा ख़ुशनसीब आत्मा ठहो। बाप दादा द्वारा ब्रह्मण जनम थींदो ई आहे सॼे ॾींहं जे लाइ। बाप दादा द्वारा ब्रह्मण जनम थींदे ई सॼे ॾींहं जे लाइ अनेक श्रेष्ठ ख़ुशियुनि जे खज़ाना प्राप्त थींदा आहिनि। हिन करे असांजे नाम सां ई हाणे ताईं अनेक भक्त अल्पकाल जी ख़ुशी में अची वेंदा आहिनि, हा न। असांजे नाम सां ई अनेक भक्त अल्पकाल जी ख़ुशी में अची वेंदा आहिनि। छो जे असांजो ब्रह्मण जनम ई आहे सॼे ॾींहं जे लाइ अनेक श्रेष्ठ ख़ुशियुनि जी खज़ाना प्राप्त थींदा आहिनि। असांजे जड़ चित्रनि खे ॾिसी करे ख़ुशी में नचण लॻी वेंदा आहिनि। ईअं तव्हां सभु ख़ुशनसीब आहियो। ॾाढा खज़ाना मिलिया आहिनि, लेकिन सिर्फ़ु समय ते यूज़ करो। चाबी खे सदा सामने रखो, अर्थात स्मृति में रखो। स्मृति के स्वरूप में लायो त निरंतर ख़ुशी जो अनुभव थींदो रहंदो। स्लोगन आहे बाप जी श्रेष्ठ आशाउनि जो दीपक जॻाइण वारा असां कुल दीपक आहियूं। बाप जी श्रेष्ठ आशाउनि जो दीपक जॻाइण वारा असां कुल दीपक आहियूं। अव्यक्त इशारो, आत्मिक स्थिति में रही ॿाहिरि मुक्ता खे छॾे ॾियो त महिनत सां छुटी वेंदो ऐं अनुभव जे सागर में समाइजी वेंदो। आत्मिक स्थिति में रही करे ॿाहिरि मुक्ता खे छॾे ॾियो त महिनत सां छुटी वेंदा, अनुभव जे सागर में समाइजी वेंदा। हिकु ॿ जा अनुभव न अथाह आहे। हिकु ॿ अनुभव करे अनुभव जे तालाब में न आयो। सागर जा ॿार आहियो त अनुभवनि जे सागर में समाइजी वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।